ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्माजी संत बाबा चवनि था, मूंखे मूंखे ॿार बाबा चवनि था कि हाणे जीवन में विघ्ननि सां हारो न, विघ्ननि सां ड्रिजो न, इहे असांखे अनुभवी ठाहींदा आहिनि। हिन सां आत्मा बलवान थींदी वेंदी आहे। ख़ुदा यादि रखो, हिकु बाप ॿियो न कोई। त असां सहज ई पंहिंजे जीवन में जेका बि विघ्न ईंदा आहिनि न, उन्हनि सां पार थी सघंदासीं। अगरि मन में हिकु बाप जी यादि रही ऐं बुद्धि में बाबा जी श्रीमत की भई बाबा असांखे कहिड़ी मत ॾिनी अथई हर ॻाल्हि खे पार करण जे लाइ, त हुनखे बुद्धि में रखी करे हलंदा रहंदासीं त आसानी सां असां पंहिंजे जीवन में अॻियां वधंदा रहंदासीं, कॾहिं बि हार न खाईंदासीं। बाबा चए थो कि कंहिंसां बि लगाव न हुजिणो खपे। लगाव अगरि जंहिंसां हूंदो न त हुनजी छा निशानी हूंदी आहे, जंहिंसां लगाव हूंदो न त बुद्धि फटाफट होॾे हली वेंदी आहे। बुद्धि होॾे वञण जो मतिलबु कि बुद्धि में हुनजे बारे में ॻाल्हियूं ईंदी रहंदियूं आहिनि, मन में हुनजा ई वीचार ईंदा रहंदा आहिनि। त अगरि लगाव हूंदो त होॾे मन बुद्धि वधे थो त असां बाप खे न यादि करे सघंदासीं न। त हिकु बाप में लगाव रखूं, बाक़ी सभु ॻाल्हियूं असां बाप खे ॾेई छॾूं त बाबा खे यादि करण सां असां द्वारा शक्ति बि उन्हनि खे मिली सघी आहे। भई माण्हू में कंहिंजे प्रति लगाव हूंदो आहे न त छा थींदो, हुनजे बारे में सोचंदो रहंदो आहे। ऐं असांखे त हाणे एतिरी शक्ति न आहे भई असां हुनजी कोई मदद करे सघूं, त इहे ई असां उहा ॻाल्हि बाबा खे ॾेई छॾूं ऐं असां बाबा खे यादि करूं त छा थींदो, बाबा जी मदद बि हुनखे मिलंदी। हिन करे कंहिंसां बि लगाव न रखणो, मन ऐं बुद्धि में बाप जी यादि रहे। यादि जी जेतिरो असां बाप खे यादि कंदा रहंदासीं न त जंहिंजी जो तकलीफ़ आहे उहो हुन तकलीफ़ खां कीअं निकिरे, हुनजो बि उपाय असांखे बाबा द्वारा मिली सघंदो आहे। छोकी असांखे त पतो न आहे न भई कलयुगी दुनिया में माण्हू एॾा कुझु श्रीमत, एॾी कुझु राय हिक ॿिए खां वठी करे जीवन में हलनि था त बि दुख नथो वञे। मतिलबु कुझु न कुझु ग़लती आहे असांजी, मतिलबु कोई न कोई ग़लति तरीक़ो आहे या कोई न कोई सम्झ असां सभिनि में न आहे। तॾहिं त दुनिया में माण्हू दुखनि खे दूरि नथो करे सघे न। त उहा सम्झ कहिड़ी न आहे कि असां परमात्मा खे यथार्थ विधि सां नथा यादि कयूं। मां आत्मा हुन बाप जी संतान आहियां। हिन विधि सां जेसिताईं असां न यादि कंदासीं न तेसिताईं असांखे दुखनि सां मुक्ति न मिलंदी सघंदी। छोकी जेसिताईं असां मां आत्मा हुन परमात्मा जी संतान आहियां इहे न पंहिंजे पाण खे अनुभव कंदा आहियूं तेसिताईं परमात्मा जो वसो असांखे न मिलंदो। ये सुख जीवन में सुख हुजे न, इहो बि वसो हूंदो आहे। भई अॼु कंहिंजे जीवन में धन संपत्ति आहे त हुनजा वॾा ई उन्हनि खे ॾिना अथई न। त हाणे सुख केरु ॾेई सघंदो आहे? भई मूंखे दाल रोटी खाइण में बि सुख मिले, मुंहिंजी आत्मा खे सुख जी अनुभूति ॾे, त उहो सुख आत्मा में सुख जी अनुभूति ॾे, इहे वरसो केरु ॾेई सघंदो आहे? परमात्मा जो, परमात्मा ई ॾेई सघंदो। त अञा ताईं असां छा पिया करूं? अञा ताईं असां बाप खे यथार्थ मतिलबु यादि त करूं पिया। दुख में भॻवान जो अलॻि अलॻि रीति सां नाम त जपूं था माण्हू दुनिया में, लेकिन विधि ठीकु न आहे। हिन जे कारण ई असां सभिनि जो दुख सदा जे लाइ नथो वञे। थोरी देरि जे लाइ वधे थो, वरी अचे थो, वरी वञे थो, वरी अचे थो। छोजी वरसो न आहे न पूरी रीति वठल। त हाणे बाप खां असांखे वरसो वठिणो आहे। हिन करे बाप जी पहचान पूरी हुजणी खपे। बाबा चए थो सॼे हाणे मुंहिंजी मत ते हलो त यादि जी ऐं मूंखे यादि करो त यादि जी बल सां असांजो शरीर बि निरोगी थी वेंदो। असांजे शरीर में जो रोग बीमारियूं आहिनि न, इहे छो थियूं थियनि? हिकु त असांजे खाइण पीअण में ई ग़लती आहे किथे न किथे। भई शरीर खे जो चीज खपे सभु जेको बि हिन समय इहे सभु जेका बि धरती सां
चवनि था न जेका बि फ्रूट आहिनि जेकी बि सब्जियूं आहिनि इहे खाइणी खपनि। छो माण्हू सोचंदो एॾी महांगी सब्जियूं एॾा महांगा फ्रूट छो कीअं वठूं, असां वटि त पैसा ई न आहिनि। ऐं उहे बीमारी थिए थी त डॉक्टर खे पैसा ॾियनि था ऐं उहे महांगा अगरि फ्रूट आहिनि सब्जियूं आहिनि उहे नथा वठनि। मतिलबु सब्जी वारे खे माण्हू पैसा नथो ॾिए, डॉक्टरनि खे ॾियण जो शौक़ु थो अचे। त बाबा चए थो अगरि तव्हां इहे सभु खाईंदव न त तव्हांजो शरीर बि निरोगी रहंदो, छोजो शरीर खे खपे न उहो। असां महांगो महांगो सोचे करे शरीर खाइण पीअण में कॾहिं बि कमी न छॾिणी खपे। जेके बि उहे बि कहिड़ियूं की जेके बि सीज़न अनुसार जेके बि भाॼियूं अचनि थियूं या फ्रूट अचनि भले महांगा आहिनि वठी करे खाओ, हुन सां असांजो शरीर ठीकु रहंदो आहे। ॾिसो अगरि उहो माण्हू नथो वठे त तव्हां बीमार था थियो त होॾे बि त पैसा ॾियो था न। और शरीर खे इहो ई खपे। अॼुकल्ह माण्हू हिननि में पैसा नथो ॾिए त डॉक्टरनि खे थो ॾिए, या जेके बि चीजूं शरीर खे सूट न कंदियूं आहिनि उहे चीजूं खाए करे भई इहे त खपनि ई सही, ॿारनि खे थोरो इहो असांखे बि ईअं, लेकिन उहो सूट नथी करे तंहिंखां सुठो त तव्हां फ्रेश चीजूं वठी करे खाओ न। तव्हां फ्रूट खाओ, सब्जियूं खाओ। हिकु त असांजी सम्झ ठीकु न आहे जो असां शरीर खे ठीकु रीति खारायूं पीआरूं नथा, ऐं शरीर खे ठीकु रीति सुम्हाइण, भई लेट सुम्हण लेट उथण पाणी घटि आदि ॾियणु, त इहे अगरि असां थोरो सो बि ध्यानु, छोजी शरीर जी सम्झ त हिकु बार अगरि असांखे अचे न भई मुंहिंजे कोई बि तव्हांखे बीमारी थिए थी न त सम्झी वञो भई छा करण सां मूंखे बीमारी थी थिए, छा करण सां मूंखे घड़ी घड़ी बुखार थो अचे या किथे सूर थो थिए या गलो थो ख़राबु थिए, जो बि थींदी आहे त उहो चीज न, हुन सां परहेज़ करो। ऐं जेको बि हुन चीज जो भई हुन बीमारी जो उपाय आहे हुनखे टाइम टू टाइम ॾींदा रहो, असांजो शरीर जो त विघ्न ख़तमु थी वियो न। त बाबा चए थो इहे बीमारियूं जेके थियो दुनिया में एॾियूं थियनि थियूं, हिकु त असांजी सोच, ॿियो खाइण पीअण जो ठीकु रीति सां ध्यानु न ॾींदा आहियूं, टियों हूंदो आहे ॾाढो मुख्य रीज़न कर्म भोग। हीअ असांजी पिछले जन्मनि जो कर्मनि जो हिसाब किताब हूंदो आहे न, उहो माण्हू बीमारी द्वारा भोगदी आहे। शरीर खे जॾहिं तकलीफ़ थींदी आहे न त भोगना केरु भोगदी आहे? आत्मा। त आत्मा जॾहिं भोगना भोगे थी त हुनखे सूर थो थिए, बसि शरीर में काथे गड़बड़ आहे, लेकिन सूर थींदो आहे त हुनजी फीलिंग कंहिंखे ईंदी आहे? आत्मा खे ईंदी आहे न। त उहो असां भोगना था भोग, चाहे हिन जन्म जी या पहिरें जन्म जी। त टी ॻाल्हि असांखे छा यादि रखिणो खपे, चलो पिछले जन्मनि जी त आहे जो आहे, लेकिन हुनखे बि ख़तमु करण जो उपाय आहे पंहिंजे खे आत्मा सम्झो, परमात्मा खे निराकार रूप में यादि करो, छोजी हिकु निराकार में ई शक्ति आहे आत्मा जे पाप कर्मनि खे भस्म करण जी शक्ति हुनमें। ऐं बाबा चए थो ॿियो हिन जन्म में मूंसां पाप न थिए, मां कंहिंखे उल्टो सुठो चई करे कंहिंखे दुखी परेशान न करां, भले उहो माण्हू करनि लेकिन मां न करां। छोजी पोइ असांखे सजा मिलंदी न, अगरि हुन असांखे कई, हुन असांखे उहो असांखे दुख थो ॾिए, असां वठो ई न, असां बाबा खे ॾेई छॾूं त असां वटि त दुख न ईंदो न, बाबा खे ॾेई छॾियो। ऐं मां अगरि मूंसां ग़लती थी त रोज़ु बाबा खे ॿुधाए छॾियो ऐं अॻियां जे लाइ सावधान थी वञो। त इहे बीमारी जे कारण बि जेको दुख थिए न, हिन सां बि असां मुक्त थी सघंदा आहियूं। त बाबा चए थो ॾिसो अगरि ऐं मूंखे यादि कंदा रहंदव न त हिकु परमात्मा जी यादि जी शक्ति सां बि जॾहिं असांजो पाप जो बोझ ख़तमु थींदो वेंदो आहे न त असांजी बीमारियूं बि ख़तमु थींदियूं। त हिकु त खाइण पीअण जो ध्यानु रखो, ॿियो कॾहिं बि टेंशन न वठो। माण्हू अॼुकल्ह एॾी टेंशन थो करे, मतिलबु पैसे जे लाइ टेंशन थो करे, लेकिन इहे नथो सोचे कि मां टेंशन थो करां पोइ मुंहिंजो शरीर बीमार थो थिए। हिकु त वैसे ई मूं वटि पैसा न आहिनि, ॿियो बीमार थींदमि त डॉक्टरनि खे ॾियणो पवंदो, तंहिंखां सुठो त जेतिरा पैसा आहिनि
हुन सां खाए पी मौज था करो, मस्ती भले रोज कमाओ, रोज खाओ, कम से कम ख़ुशि था रहो। कम से कम डॉक्टरनि खे त पैसा न ॾियूं न असां। डॉक्टरनि खे माण्हू डॉक्टरनि खे ज़्यादा थो ॾे, बाक़ी हेॾे होॾे मस्तु ख़ुशि रहण में, सुख हर हिकु ॻाल्हि में, घर गृहस्थी में सुख में रहूं, ख़ुशि में रहूं, खाऊं पीऊं मस्तु में रहूं, हिननि में पैसा नथो ॾे। घर वारनि जे अॻियां टेंशन टेंशन टेंशन। त बाबा चए थो कि हाणे ऐं टी ॻाल्हि आहे कि पाप कर्म सां बचो, त असां सदा हेल्दी रहंदासीं। अगरि हेल्थ ठीकु हूंदी आहे न त हैप्पीनेस आपे ई ईंदी आहे। हेल्दी वेल्दी हैप्पी त ईंदा आहिनि। अगरि हेल्थ ठीकु रहंदी त असां सुठो कमाए बि सघंदासीं ऐं असां सदा ख़ुशि बि रहंदासीं। त बाबा चए थो मुख सां चओ था हेल्दी वेल्दी हैप्पी, लेकिन हिन जो अर्थ सम्झो कि जॾहिं मुंहिंजो शरीर सदा हेल्दी रहंदो, मन में सदा सुठा वीचार हूंदा, त मां सुठी रीति कमाए बि सघंदमि, सुठी रीति पंहिंजो गृहस्थी बि हलाए सघंदमि। ऐं इहो ई त तव्हांजो संसार अथव, इहो सभु सुठी रीति हले थो, तव्हां ऑटोमेटिकली ख़ुशि रहंदो। कई बार माण्हू ख़ुदि त ख़ुशि हूंदा आहिनि, मतिलबु ख़ुदि जे जीवन में तकलीफ़ न हूंदी आहे, लेकिन ॿियनि जो दुख ॾिसी करे दुखी थींदा आहिनि। त असांजे दुखी थियण सां उहो सुखी थी वेंदो। भई अगरि असां दुखी थियूं था हुनजे दुख जे सां, त उहो सुखी थी वेंदो छा? त तव्हां दुख वठो ई छो था? त चवनि भई मुंहिंजो धीउ, मुंहिंजा पुट, मुंहिंजी नुंहुं, मुंहिंजो भाउ, मुंहिंजी भेण, मुंहिंजी माउ, इनखे तकलीफ़ थी वई, ईअं हाय रड़ियूं रड़ियूं कंदा आहिनि। मुंहिंजो शरीर त हली वञे त सोचनि हाय मुंहिंजो इहो हली वियो। तव्हांजो किथां आयो? उहो त आत्मा परमात्मा जी आहे न। उहा आत्मा हिते शरीर वठी खेल खेॾण आई। कई बार माउ पीउ चवंदा आहिनि असां शरीर ॾिनो आहे न, मुंहिंजे ॿार शरीर बीमार आहे, हुन शरीर छॾे छॾियो, लेकिन तव्हां ॾिनो, लेकिन तव्हांखे बि हुन कहिड़े जन्म में ॾिनो, हुन हिसाब किताब चुप थी वियो न। त बाबा चए थो इहे माण्हुनि खे ज्ञान न हुजण जे कारण न थोड़ी सी भी परेशानी थिए थी न, हा ओलो रोइण चिल्लाइण था लॻी वञनि। अगरि असांजी कर्मनि जी ॻाल्हि सम्झ में अची वई ऐं देह जेकी असां वरिती आहे इहा हिकु देह छॾे करे बि वठणी आहे, इहा अगरि असांखे बुद्धि में वेही रही त असांखे कहिड़ी बि ॻाल्हि में असां दुखी परेशान न थींदासीं। भई असांजो ई कोई कर्म कहिड़े न कहिड़े रूप में साम्हूं आयो आहे त आयो आहे, हुनखे त पार करिणो ई आहे न। चलो इहो सम्झी करे करो कि हिन ॻाल्हि सां मां सिखी सघंदमि कि अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कीअं पार करे सघंदमि। छो जो हिकु असां त न आहियूं जो असां सां गॾु अहिड़ी ॻाल्हि थी हले। बाबा चए थो हिकु तव्हां ई थोरी आहियो जो तव्हां सां गॾु अहिड़ो दुख थो हले न। अॼु दुनिया में सभिनि वटि कहिड़े न कहिड़े प्रकार जी दुख परेशानी बंधन लड़ाई झगड़ो आहे। त इहा नई ॻाल्हि त न आहे, रोज़ टीवियुनि में ॾिसो था, हिक ॿिए जे संबंधियुनि जी ॻाल्हियूं ॿुधो था, त सम्झ धारण करो न भई इहा दुनिया में इहे ॻाल्हियूं हलनि थियूं, मतिलबु सभु पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो थो करे, त मुंहिंजो बि कंहिंसां त हिसाब किताब हूंदो न। त मुंहिंजे जीवन में बि अहिड़ी कोई ॻाल्हि अचे अगरि त मां हुनखे शांती सां कीअं पार करे सघां, इहा असांखे सम्झ धारण करिणी आहे। सिर्फ़ु ईअं न अरे तव्हां सां इहो दुख थी वियो, अच्छा हीअं पोइ हुनखे ॿियो हुनजे दुख वधाईंदा ॻाल्हियूं पुछियूं। लेकिन असांखे सोचणो खपे भई दुनिया में अहिड़ी ॻाल्हि हले थी, अगरि मूंसां ईअं थियो त मां कीअं शांती सां पार करे सघां। पहिरियों ई असांखे पंहिंजी आत्मा खे तयारु रखिणो आहे, परमात्मा टेंशन न खणणी आहे, तयारु करिणो। जीअं न ॿार एग्ज़ाम ॾींदा आहिनि न, सम्झो अॼु कोई IIT जो एग्ज़ाम थो ॾे त हुनखां माण्हू प्रश्न पुछंदा न भई हिन साल कहिड़ा कहिड़ा प्रश्न आया त असां ॿिए साल जे लाइ तयारी करे रखूं, भई अहिड़ा टाइप जा प्रश्न ईंदा आहिनि। ईअं दुनिया में जो हले थो न
ये सभी हिक ॿिए सां हिसाब किताब चुकूं था करनि त ईअं न हुननि सां ई थिए थो न तव्हां सां बि कॾहिं बि थी सघंदो अथव त तव्हांखे कंहिंजे दुख में हिकु त ख़ुशि बि न थियणो कई बार हूंदो आहे न भई कंहिंसां वैर भाव हूंदो आहे त साम्हूं वारो दुखी थींदो आहे न त ॿिया माण्हू ख़ुशि थींदा आहिनि ऐं कई बार सोचदा आहिनि अरे हिनखे ईअं दुख थी वियो हीअ त ॾाढो सुठो ईअं न भई अहिड़ा दुख दुनिया में हलनि था असां हिकु त अहिड़े दुखनि सां दूरि रहूं हुनजे लाइ सदा परमात्मा खे यादि करो ॿियो अगरि असां सां गॾु बि अहिड़ी ॻाल्हि थी वई त असां पहिरियों ई पंहिंजे मन बुद्धि खे तयारु करे रखूं असां पहिरियों ई परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति धारण करे रखूं माण्हू सोचे न न असां सां थोरी ईअं थी सघंदो आहे असां वटि त ॾाढो पैसो आहे असां त ॾाढा सुखी आहियूं न कहिड़े बि समय कुझु बि अची सघंदो आहे छोकी दुनिया आई तव्हां हिकु घर में वेठा आहियो सभु आयो ई हिकु घर में हिसाब किताब चुकतो करण लाइ आयो न तव्हांजा जेतिरा बि संबंधी आहिनि न उहो तव्हां सां हिसाब किताब चुकतो करण लाइ ई आहिनि दुनिया त कॾहिं बि असां सां गॾु कुझु बि थी सघंदो आहे हुनजे लाइ असां पहिरियों खां ई बाबा खे पंहिंजे खे आत्मा सम्झी करे निराकार रूप में परमात्मा खे यादि कंदासीं न त अगरि असांजे जीवन में अहिड़ो कुझु थियण वारो हूंदो त परमात्मा जी शक्ति सां उहो कट बि थी सघंदो आहे मतिलबु थींदे थींदे ख़तमु बि थी सघंदो आहे ऐं अगरि असां बि एतिरी यादि न आहे त बि असां यादि करूं था त उहा ॻाल्हि ईंदी लेकिन असां हुन में शांति रहंदासीं असां हुनखे सहज रीति पार करे सघंदासीं ॿियो बाबा चए थो हिकु त इहा ॻाल्हि सम्झो भई कोई बि ॻाल्हि अचे थी ॿियो बाबा चए थो अगरि जीवन में कोई ॻाल्हि अचे थी न त हुननि सां डिॼो न भई इहो छा थी वियो हाणे छा थींदो इहो त हीअं थी वियो माण्हू स्पेशली कंहिंजे शरीर छॾण जे समय न ॾाढो दुखी परेशान थी वेंदो हाणे मुंहिंजो छा थींदो अगरि असां शांती सां सोचूं न त हिक ॿिए जे मथां सभु निर्भर हूंदा आहिनि अगरि कोई शरीर छॾे थो त सोचदा न भई असांजो छा थींदो हाणे तव्हांजो छा थींदो जीअं तव्हां रहो पिया तीअं रहंदव अगरि कोई कमाइण वारो माण्हू हली वियो त कोई ॻाल्हि कोन्हे आयो त कीअं न कीअं रीति त कमाईंदासीं खाइणो त आहे ई त ईअं असांखे बाबा हाणे मन मां ड्रिज कढणु आयो आहे बाबा चए थो हर हिकु कहिड़े बि ॻाल्हि में कहिड़े बि विघ्न में ड्रिजो न सदा पहिरियों खां ई तयारु रहो पहिरियों खां ई रोज़ असां परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि शक्ति भरंदासीं ऐं आए दिन जो दुनिया में ॻाल्हियूं हलनि थियूं उन्हनि सां असां बि कीअं पार करे सघंदा आहियूं उन्हनि खे शांती सां पहिरियों खां ई असां तयारु रहंदासीं न त कोई बि ॻाल्हि ईंदी त असां ॾुझंदासीं बि न ऐं हुनखे सहज रीति पार बि करे सघंदासीं ऐं हुन सां अनुभव बि वठी सघंदासीं अनुभव जी अथॉरिटी ॾाढी वॾी अथॉरिटी हूंदी आहे अॼु जे माण्हू खे अनुभव हूंदो आहे न उहो जीवन में कॾहिं बि रुकंदो न आहे सदा अॻियां ई वधिजो रहंदो अच्छा हीअ ॻाल्हि ईअं थी वई हाणे ईअं था करूं हीअ ॻाल्हि ईअं थी वई हाणे ईअं था करूं त इहा छोजी आई असां चऊं की न असांजे जीवन में कुझु अचे ई न लेकिन ईअं त थी न सघंदो आहे छोजी भले हिन जन्म में तव्हां ॾाढा सुठा आहियो हिन जन्म में तव्हां ॾाढा सुठा कर्म करो था हिन जन्म में तव्हां वटि सुठा संबंधी आहिनि सुठा पैसा आहिनि सुठी संपत्ति आहे ॿार बि सुठा अथव लेकिन पिछले जन्मनि जो जेको पाप जो बोझो आत्मा ते चढ़ियल आहे न उहो कंहिं न कंहिं रीति माण्हू भुगते ई थो त बाबा चए थो की हाणे मूंखे यादि करण सां तव्हांजो शरीर बि सदा तंदुरुस्त रहंदो ऐं तव्हां हर विघ्न खे सहज रीति पार बि करे सघंदो आत्मा बि बलवान थी वेंदी त हिकु निराकार परमात्मा खे यादि करण में केतिरी शक्ति मिलंदी न तो बि गारंटी थो करे बाबा कोई दुनिया में अहिड़ो माण्हू गारंटी करे सघंदो आहे अॼु दुनिया में माण्हू अलॻि अलॻि रीति सां भॻवान खे यादि करनि था त बि दुख छो नथो ख़तमु थिए छो की विधि ठीकु न आहे विधि ठीकु न आहे त सिद्धि बि न प्राप्त थींदी अॼुकल्ह माण्हू न रिधी सिद्धि सां सभु था करनि रिधी सिद्धि जेकी ग़लति तरीक़े सां माण्हू हूंदा आहिनि न उहो मंत्र जाप इहे सभु ईअं
आखिर त माण्हू मंत्र जाप करे करे कुछ धागा आदि पड़े ॿधे थो, कुछ चीजूं रखे थो घर में दुकाननि में। आखिर त हुन मंत्र जी शक्ति कॾहिं त ख़तम थींदी न। ऐं उहो मंत्र जपण वारो माण्हू शरीर छॾे छॾे पोइ हुन मंत्र जी शक्ति ख़तम थींदी, पोइ तव्हांजी केरु मदद कंदो? त अहिड़ी ॻाल्हियुनि में वञो ई न कि माण्हू इहे धागा आदि पाए करे अलाए छा छा घरनि में रखंदा आहिनि। इहे छा थींदो आहे? इहे सिर्फ़ु पोइ तव्हांजा जेका गुरू संत सन्यासी जेका बि माण्हू ॾींदा आहिनि न कि बसि हुन में मंत्र जपी ॾींदा आहिनि। पोइ जेसि ताईं उहो बि पंहिंजो कुझु न कुझु कंदा रहंदा आहिनि, पोइ हुन द्वारा तव्हांखे हुन धागे द्वारा तव्हांखे शक्ति मिलंदी रहंदी आहे। जंहिं ॾींहुं उहो मंत्र जाप ईअं न करनि, कुझु हेठि मथे थी वञे हुनजी तबियत, तव्हां जेकी चीज रखी अथव हुन में शक्ति ईंदी न, वरी कोई न कोई विघ्न अची वेंदो। त अहिड़ी ॻाल्हियुनि में फसो ई छो न असां सदा पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करूं। विधि भॻवान खे यादि करण जी विधि न आहे न हाणे माण्हुनि खे सम्झ में। इन करे कुझु न कुझु जाप जपदा रहंदा आहिनि माण्हू, कुझु न कुझु मुख में बि जपंदो रहंदो। लेकिन अगरि हिकु बारी परमात्मा खे यादि करे पंहिंजी आत्मा में शक्ति भरे छॾूं, असां परमात्मा जी छत्र छाया में रहूं असां सदा, त कुझु मंत्र जाप करण जी ज़रूरत पवंदी। ऐं उहो बि आहे केरु? परमात्मा असांजो बाप आहे। जीअं नंढा ॿार न किथे वेंदा आहिनि त माउ बाप जो हथु पकिड़े रखंदा आहिनि, उहो ई असांखे बुद्धि सां परमात्मा खे पकिड़े रखिणो आहे। छोकी परमात्मा खे शरीर न आहे न, त परमात्मा खे बुद्धि में सदा परमात्मा जी मत बुद्धि में सदा यादि रहे कि मुंहिंजो उहो पीउ आहे ऐं उहो मूंसां गॾु आहे। त तव्हांखे कहिड़ी बि जेका बि दुनिया में माण्हू सेखारींदा आहिनि न, इहे सभु भक्ति जा रीति रस्म, एतिरी मालायूं जपो, इहो करो, केॾी थकान थी वेंदी आहे न, माण्हू जपी जपी करे थकी वेंदो। हिकु त शरीर में वैसे ई शक्ति न आहे, इहो दुनिया में एॾी टेंशनियूं हेॾा उहो सभु, ऐं उहो फिर पोइ एॾी भक्ति में बि माण्हू एॾी महिनत कराईंदो। इहे जाप जपो, एतिरा पाठ पढ़ो, इहे व्रत रखो, इहे हिन जी पूजा करो, त माण्हू छा थकी विया आहिनि न। मां बि चई थो अञा ताईं भक्ति करे करे थकिया न आहियो छा तव्हां? त थकी अगरि जंहिं ॾींहुं थकी वञो न, उन ॾींहुं परमात्मा खे निराकार रूप में यादि करणु शुरू करे छॾिजो। जॾहिं आत्मा भक्ति करे करे थकी पईंदी आहे न, छो जे भक्ति ख़तमु थींदी त ई असांखे परमात्मा जो इहो ज्ञान सम्झ में ईंदो। ॾिसो ॻाल्हि न, ज्ञान भक्ति वैराग्य, त हाणे असांखे बाबा ज्ञान थो ॾे। द्वापर युग खां असां भक्ति शुरू कई, पोइ भक्ति करे करे जॾहिं असांखे ज्ञान मिलंदो आहे न, बाबा चए थो न, इहे बाबा चईंदो पहिरियों तव्हां द्वापर युग खां भक्ति कंदा आहियो, पोइ भक्ति कंदे कंदे जॾहिं तव्हांखे हिकदमि भक्ति सां थकी वेंदा आहियो न, हिकदमि हर हिकु चीज सां तव्हांखे वैराग्य अची वेंदो आहे, पोइ तव्हांखे ज्ञान सम्झ में ईंदो। त हाणे जॾहिं तव्हां थकी वञो न भक्ति कंदे कंदे कि हाणे त बाबा भॻवान मूंखां नथो पुॼे, उन ॾींहं खां न पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करणु शुरू करे छॾिजो। छो जी इहो ई हुनजो असली रूप आहे। अच्छा, मीठी मीठी सुखी जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान हिकु बाप ॿियो न कोई, हिन स्मृति सां निमित ठही करे सेवा करण वारा सर्व लगाव मुक्त था। बाबा चवनि था जो ॿार सदा हिकु बाप ॿियो न कोई हिन स्मृति में रहंदा आहिनि न, उन्हनि जो मन बुद्धि सहज एकाग्र थी वेंदो। उहो कार्य बि निमित ठही करे कंदा आहिनि कि उहो मूंखां बाबा कराए थो, त हिन करे कार्य करने समय, संबंध निभाए समय उन्हनि जो कंहिंसां लगाव न हूंदो। छो जी सभु कुझु भॻवान जो सम्झी करे कंदो न, ऐं मां भॻवान जो इन करे इहे सम्झी करे करण सां असांखे कहिड़ी बि ॻाल्हि में लगाव न थींदो।
लगाव जी निशानी आहे, जिते लगाव हूंदो आहे उते बुद्धि वेंदी आहे, मन भॼंदो आहे। हिन करे अगरि तव्हांखे सभिनि सां लगाव मुक्त थी करे सभिनि जी संभाल करणी अथव न, त मुंहिंजे खे तुंहिंजो करे छॾो कि मां तुंहिंजे घर खे तुंहिंजे ॿारनि खे संभालां थी, करन करावनार तूं आहे, त असांखे कंहिंमें बि लगाव न थींदो। लोग न विघ्न ही आत्मा खे बलवान ठाहींदा आहिनि, इन करे विघ्ननि सां रिझो न, हुननि सां उन्हनि खे परमात्मा जी आत्मा पार कंदा वञो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।